अवां सां हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। दादू मां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर सखी सरदार चारण जी सिंध सहाफ़ी इतिहाद जे मरकज़ी सॾ ते दादू में बि कलम धणी ऐं सिविल सोसाइटी जा अॻवान रोडनि ते निकिरी आया। रिज़वान मंगी, अलीगुल चन्ना, सरवर जलाल सोलंकी, फताह शेख, सखी सरदार चारण, मुख्तियार सुमरो, मुहर्रम शीनू, राजा रफ़ीक पंवर, न्याज़ चांडियो, मोहम्मद अमीन जमाली, गुलाम नबी लगारी, दादू में नसरुल्ला गडानी, जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी दादू प्रेस क्लब खां प्यादल मार्च करे शहर जे मुख्य कचहरी रोड ते धरणो हयो। अवां सां हिकु दफ़ो ॿीहर अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सिंध सहाफ़ी इतिहाद जे मरकज़ी सॾ ते दादू में बि कलम धणी ऐं सिविल सोसाइटी जा अॻवान रोडनि ते निकिरी आया। सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंध अंदरि भोतारगी ऐं सरदारी निज़ाम सिंध खे तबाह करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन जे चवण मुताबिक़ 3 साल खां मथे अरसो गुज़रण बावजूदि सिंध जी न्याणी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। अवां सां हिकु दफ़ो ॿीहर अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सिंध सहाफ़ी इतिहाद जे मरकज़ी सॾ ते दादू में बि कलम धणी ऐं सिविल सोसाइटी जा अॻवान रोडनि ते निकिरी आया। मुज़ाहिरीन चयो आहे त सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस जी कारकर्दगी मायूस कंदड़ आहे। मुज़ाहिरीन जे चवण जे मुताबिक़ हक़ सच लिखण तां सिंध जे 2 कलम धणियुनि खे बेदर्दी सां गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। मुज़ाहिरीन इहो बि चयो आहे त शहीद नसरुल्ला गडानी ऐं जान मोहम्मद महर खे सिर्फ़ मज़लूमनि जो आवाज़ बुलंद करण तां गोलियूं हणी संदनि जी आवाज़ खे बंदि करण जी कोशिश कई वई आहे। अवां सां हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। दादू मां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर सखी सरदार चारण जी सिंध सहाफ़ी इतिहाद जे मरकज़ी सॾ ते दादू में बि कलम धणी ऐं सिविल सोसाइटी जा अॻवान रोडनि ते निकिरी आया। रिज़वान मंगी, अलीगुल चन्ना, सरवर जलाल सोलंकी, फताह शेख, सखी सरदार चारण, मुख्तियार सुमरो, मुहर्रम शीनू, राजा रफ़ीक पंवर, न्याज़ चांडियो, मोहम्मद अमीन जमाली, गुलाम नबी लगारी, दादू में नसरुल्ला गडानी, जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी दादू प्रेस क्लब खां प्यादल मार्च करे शहर जे मुख्य कचहरी रोड ते धरणो हयो। अवां सां हिकु दफ़ो ॿीहर अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सिंध सहाफ़ी इतिहाद जे मरकज़ी सॾ ते दादू में बि कलम धणी ऐं सिविल सोसाइटी जा अॻवान रोडनि ते निकिरी आया। सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंध अंदरि भोतारगी ऐं सरदारी निज़ाम सिंध खे तबाह करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन जे चवण मुताबिक़ 3 साल खां मथे अरसो गुज़रण बावजूदि सिंध जी न्याणी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। अवां सां हिकु दफ़ो ॿीहर अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सिंध सहाफ़ी इतिहाद जे मरकज़ी सॾ ते दादू में बि कलम धणी ऐं सिविल सोसाइटी जा अॻवान रोडनि ते निकिरी आया। मुज़ाहिरीन चयो आहे त सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस जी कारकर्दगी मायूस कंदड़ आहे। मुज़ाहिरीन जे चवण जे मुताबिक़ हक़ सच लिखण तां सिंध जे 2 कलम धणियुनि खे बेदर्दी सां गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। मुज़ाहिरीन इहो बि चयो आहे त शहीद नसरुल्ला गडानी ऐं जान मोहम्मद महर खे सिर्फ़ मज़लूमनि जो आवाज़ बुलंद करण तां गोलियूं हणी संदनि जी आवाज़ खे बंदि करण जी कोशिश कई वई आहे।